सर इनक्रोचमेंट पे थिए उन हवाले सां छा था चओ ऐं जेको इनक्रोचमेंट करियो पिया केतिरे खां केतिरे ताईं आहे रोड खां? सो ही लास्ट टाइम असां ऐलान करायो, लास्ट टाइम असां इनक्रोचमेंट कई महीनो पहिरीं, त पोइ असां तॾहिं अंजुमन ताजरानी दुकानदारनि खे इहो ई चयो की तव्हां नाले खां पोइ ते थोरो इनक्रोचमेंट जेका आहे उहा हटाए छॾियो। असां ऐलान बि कराए, पर लास्ट वीक DC साहब पाण हिते विज़िट ते आया पोलियो जे दौरान, त उन्हनि हुकुम ॾिनो की तव्हां छपरा वग़ैरह जेके हुआ उहे बि तव्हां मतिलबु हटाए छॾियो। पोइ जेका माप असां कयूं पिया उहो तक़रीबन छपरे ताईं आहे, छो जो छपरे जी आड़ में इनक्रोचमेंट थी वधे, त तंहिं हवाले सां छपरा वग़ैरह आहिनि उहो हाणे असां जेके मालिक आहिनि दुकानदार चयो तव्हां पाणी लाहे छॾियो त वधीक बहितर आहे जो नुक़सानु न थिए। पाण हा बसि बहितर आहे पाणी हटाइनि, सही आहे। अच्छा सर वापदा जा जेके थंभा आहिनि पोल 11,000 वोल्टेज जा उहे रोड जे मथां आहिनि, इहो असां हिकिड़ो लेटर लिखूं था वापदा वारनि खे की हिननि खे थोरो पोइते करे रिलोकेट करे छॾनि नाले खां परी। अच्छा सर इन्हनि जा करोड़े रुपया तक़रीबन 2023 में आया बि हुआ त थंभा हटायो, एसी ताईं इन्हनि कोन हटाया, उहे थंभा अॼु बि उन जॻह ते आहिनि, उहे पैसा खाई आहे। इहो मुंहिंजी नॉलेज में कोन्हे अञा। हा इहो मां ॾिसां थो हिन में छा हो लेटर वग़ैरह, त पोइ वरी असां हुनखे अपडेट कयूं था। दादी तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, AC साहब असां सां गॾु मौजूदु हुआ। इनक्रोचमेंट जे हवाले सां चंबड़ मंझि जेके छपरा आहिनि रोड जे मथां मेन मसइलो मेन पॉइंट तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रोड जे मथां सभ खां पहिरें त 11,000 वोल्टेज जा जेके थंभा आहिनि उन्हनि जा करोड़े रुपया आया हुआ 2023 मंझि, उहे पैसा केॾां विया? उहे थंभा AC ताईं न हटी सघिया आहिनि। उनखां पोइ इनक्रोचमेंट आहे उहो त ज़रूरी आहे, लाज़मी आहे, इनक्रोचमेंट थियणु खपे, छो जो शहर बिल्कुलु क्लोज़ थी वियो। उनखां पोइ शहर मंझि काफ़ी अहिड़ा नुक़सान बि थियणु लॻा हुआ, गाॾियूं कल्टियूं थियणु लॻियूं हुयूं। मेन जेको मसइलो आहे, मेन जेको पॉइंट आहे उहो इहो आहे जो 11,000 वोल्टेज जा रोड जे ॿिन्ही पासे थंभा लॻल आहिनि। उहे थंभा तव्हांखे ॾेखारींदासीं बिल्कुलु रोड जे मथां छपरनि खां बि अॻियां जेके दुकानदार छपरा लॻायो वेठा आहिनि उन्हनि छपरनि खां बि अॻियां पोल आहिनि, 11,000 वोल्टेज जा थंभा आहिनि जिन जा करोड़े रुपया वापदा वारनि खे मिलिया बि हुआ। ऐं उहे पैसा केॾां विया? 2023 मंझि जॾहिं उहे इन्हनि जे लाइ पैसा आया हुआ त तव्हां थंभा हटायो, सरकारी थंभा। इनक्रोचमेंट लाज़मी आहे, बिल्कुलु थियणु घुरिजे। छपरा हटनि, जेके रोड जे मथां गैर कानूनी अदावतूं बनायो वेठा आहिनि उहे बिल्कुलु हटणु घुरिजनि। उनखां पोइ मेन आहे पॉइंट अचनि था थंभनि ते। असां सां गॾु इनक्रोचमेंट ऑफिसर साहिबान आहिनि, उन्हनि सां बि ॾिसूं कोशिशि कंदासीं त असां उन्हनि सां तव्हां छा था चओ? साईं बहितर आहे, हिननि शुरू खां वार्निंग ॾिनी पए ऐं इनक्रोचमेंट शहर में उहो वधियल आहे त बहितर आहे जेको जाइज़ आहे हुनजो कयो वञे। अच्छा सर सभ खां पहिरें चलो ठीकु आहे, इहो त आहे, ही चवनि था गैर कानूनी जेको रोड ते जेके छपरा आहिनि छपरनि खां बि अॻियां छा आहे, कहिड़ी शइ आहे जेका रुकावट आहे? मेन रुकावट कहिड़ी शइ? मेन रुकावट इहो आहे त हीअ इनक्रोचमेंट त थिए पई, हाणे उन खां पोइ पोलनि जे बारे में चयो आहे असां। सर हिन में 2023 मंझि करोड़े रुपया वापदा वारनि खे मिलिया हुआ पैसा, त तव्हां पोल हटायो, उहे पोल AC ताईं छो न हटिया? उहे पैसा केरु खाइयो? साईं उहो त हाणे वापदा अमलदार ॿुधाईंदा। बहरहाल बहितर अमल इहो आहे त हीअ जेको छपरा हटाइनि पिया उन खां पोइ असीं चऊं था हिकिड़ी दफ़ा शहरियुनि खे तकलीफ़ हुजे जेको थी वञे, उन खां पोइ बार बार इहो जेको इनक्रोचमेंट थिए थी उहा बहितर कोन्हे। ऐं उन में जेको आहे सो असीं इहो चवंदासीं त हाणे पोल वोल वग़ैरह हटी वञनि त हिकिड़ी दफ़ा थी जान छूटे शइ। छपरा पहिरें बि डाठा विया, पहिरीं 2 दफ़ा पहिरीं डाठा विया आहिनि, 2 दफ़ा पहिरें डाठा विया, पर वरी अॼु जी आहिनि। इन जो रीज़न छा आहे? सही रीज़न इहो आहे त उन ते अमल कोन्हे, वरी शहरी वॻियां निकिरियो अचनि, दुकानदार वॻियां निकिरियो। घणे फुटनि ताईं तव्हां? 30 फुट सेंटर खां 30 फुट ॿई पासा बा सेंटर खां 30 फुट। अच्छा मेन पॉइंट आहे सर, ॾिसो 2023 में जॾहिं आसिफ अली कोराई साहब AC साहब हुआ, सोनो खान चांडियो हुआ, तॾहिं ही छपरा डठा हुआ, पर ही पोलनि जा करोड़े रुपया आया हुआ वापदा जा पोल हटाइण जा, AC ताईं छो न हटिया आहिनि उहे पोल? इहो साईं तव्हां SDM साहब खां सवाल करे सघो था ऐं या टाउन ऑफिसर खां। साईं जिन चवनि था रोड खां 30 फुट अंदरि जॾहिं त रोड जे मथां बिल्कुलु 1 फुट जे अंदरि रोड खां 1 फुट जे अंदरि 11,000 वोल्टेज जो जेको थंभा आहिनि उहे लॻल आहिनि। असां इहो ई चऊं था इनक्रोचमेंट थियणु घुरिजे, बेशक इनक्रोचमेंट थिए, जिते जिते ग़लतियूं आहिनि उहे ग़लतियूं खे हटायो वञे।
पर चवण जो मक़सदु आहे मेन पॉइंट आहे 11,000 वोल्टेज जा जेके थंबा आहिनि उहे बिल्कुलु रोड जे मथां आहिनि। SHO एंटी इंक्रोचमेंट रियाज़ दल साहब मौजूदु आहिनि। रियाज़ साहब खां पुछंदासीं, रियाज़ साहब की था सम्झो ही 2023 मंझि बि इहे छपरा डठा हुआ, इहो सॼो सिस्टम थियो, उन खां पोइ वरी माण्हू वरी दोबारा उहा अॾावत कई आहे, दोबारा अॾावत थी आहे, हाणे वरी हिननि जो नुक़सानु थो थिए ऐं वरी पाण इहे डायूं था। हाणे तव्हां कहिड़ो पैगाम ॾींदा? छा रोड जो जेको माप आहे उन खां अंदरि केसी ताईं आहे, केतिरो माप आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पहिरीं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांजो मौक़ो वरितो। ॻाल्हि इहा आहे जो इंक्रोचमेंट जेका ड्राइव आहे उहा हलंदी रहंदी आहे मुसलसल। माण्हुनि खे ख़बर आहे, माण्हुनि खे टाउन वारनि हिन खे नोटिस वग़ैरह बि सर्व कया आहिनि, ठीकु आहे। ऐं हीअ लेटर निकितल आहे, सभिनी खे ख़बर आहे त बाबा रोड जे सेंटर खां वठी माना ॿई साइडनि खां टी खां पंटी ॿिन्ही साइडनि खां माप लिखियल आहे, हाईवे वारा गॾु ॾियनि पिया, ठीकु आहे। तव्हां 2023 जी ॻाल्हि था करियो। असां रिसेंटली पुठियां तव्हांखे ख़बर आहे 15-20 ॾींहं पहिरीं बि मुख़्तलिफ़ वक़्तनि में हितां असां इंक्रोचमेंट ऑपरेशन कयो आहे। उन में असां तव्हांखे टाउन वारा AC साहब पाण गॾु आहे, मुख़्तियार कार आहे, हिते जी पुलिस आहे, असां इंक्रोचमेंट वारा आहियूं। ही जनाब डिप्टी कमिश्नर टंडोला नूर मुस्तफ़ा लिगारी साहब ऐं AC चंबड़ मुख़्तियार कार चंबड़, डायरेक्टर एंटी इंक्रोचमेंट फोर्स कराची सिंध, उनजे हुकमनि ते असां करां। हीउ जेको वॾा पब्लिक जे भले जे लाइ आहे। ॾिसो था रोड हिते शुगर मिलूं बि आहिनि, हिते अंगार जी पिड़ी बि लॻे थी, हिते माण्हू सभा रोड कवर करे विया आहिनि। हीअ अगरि असीं हटायूं पिया त हीअ पब्लिक जे भले जे लाइ आहे, त जेतिरा माण्हू गाॾियूं वग़ैरह सही गुज़री सघंदियूं त सभिनि लाइ उन्हनि जे लाइ फ़ाइदेमंद आहे। बाक़ी इन सां जिन जा नुक़सान थियनि आहिनि सभिनी खे ख़बर आहे त बाबा हटाइणो आहे, ग़लति आहे त ग़लति आहे। इन्हनि लाइ इक्वली सभिनी सां बराबरि, कंहिंखे बि ग़लति या मदद कोन्हे, सभिनी हिकु जहिड़ो सभिनी जा असां इंक्रोचमेंट रिमूव करायूं पिया। साईं हाणे रोड ते अची अचनि था न, इहा सॉफ्ट इंक्रोचमेंट आहे। असां हार्ड जॻह कयो इन्हनि खे हटाईंदा रहंदा आहियूं। इन्हनि खे कची पिड़ी आहे जेको बि आहे उहो हिनखे टाउन वारा ॾिसंदा, टाउन वारा हिनखे हटाईंदा रहंदा आहिनि, ठीकु आहे। रही ॻाल्हि असां जॾहिं बि हिते इंक्रोचमेंट ड्राइव कंदा आहियूं, अॼु तव्हां ॾिसो मशीनरी बि गॾु आहे, सभु हिते इदारा ऐं इंतिज़ामिया गॾु आहे ऐं असीं हिते हटाए रहिया आहियूं। हीउ जेको कुझु थी रहियो आहे ऐं सॉफ्ट इंक्रोचमेंट आहे चाहे हार्ड इंक्रोचमेंट आहे, हीउ पब्लिक जे भले जे लाइ, पब्लिक ई लाइ नुक़सानु ॾिसो हुनखे थिए पियो। छपरा वग़ैरह ठाहियूं पिया, पर हिन सां ट्रैफिक वग़ैरह फ्लो थींदो, रवानगी रोडनि जी रस्तनि जी सहूलियत थींदी त माण्हुनि जे भले जे लाइ। रोड या थंबा जेके पुराणा लॻियल आहिनि, इहो तव्हां हेस्को वार्डा वारनि खां पुछी सघो था त उहे किथे पकाइनि, छा पकाइनि, ईअं असांखे कान्हे ख़बर। महिरबानी। ॾिसो फिदा बिल्कुलु ॻाल्हि इहा सही आहे ऐं इहा ॻाल्हि हाणे जी कोन्हे, हिनखे साल थी वियो आहे। तव्हांखे यादि हूंदो जॾहिं जिब्रान चेयरमैन हो उन दौर में बि हिननि लाइ बाक़ाइदा फंड हिकिड़ा रखिया विया त हिननि थंभनि खे हटाए करे। हाणे छा थींदो आहे, पोइ माण्हू आड़ वठनि था उन शइ जी। ॾिसो न, हिकिड़ी आहे थंभो लॻियल आहे त माण्हू आड़ वठी करे अॻिते वधनि था, त इहा शइ जॾहिं निकिरी वेंदी त हद वाज़ थी वेंदी। इहा त हिकु बिल्कुलु ॻाल्हि आहे। अच्छा, ॿी ॻाल्हि, हिननि जो फोकस घणो इहो जेको मुसीबत इहा आहे, हिननि जो जेको बि डिपार्टमेंट्स आहिनि हिननि जो फोकस उन्हनि जेके हक़ीक़ी जेके मसइला आहिनि उन्हनि ते हूंदा कोन्हनि। बाक़ी ही तबाहियूं, इहे डा पट करणु, इन में ही माना देरी नथा कनि। हिन शइ में असां चऊं था जेके हक़ीक़ी जेके वाक़ई जेके मसइला आहिनि उन्हनि खे बि त फोकस कयो न। जीअं हाणे हींअर तव्हां इहा ॻाल्हि कई त थंभनि वारी, असां त इहो कॾहिं केतिरनि सालनि खां चवंदा अचूं त बाबा इहे थंभा त रिमूव कयो न, पर हाणे उहो उन्हनि खे ॾुखियो कोन थो लॻे, उहा शइ नथा कनि। बाक़ी माण्हुनि जा अजा डाइण या माण्हुनि खे जेको आहे या हिननि जा छपरा डाइण, ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि वरी मां हिकिड़ी ॿी क्लियर कंदो वञा फिदा, असां कॾहिं बि इन शइ में रुकावट कोन थिया आहियूं। असां पाण मुरादो रिकॉर्ड ते शयूं पयूं आहिनि त असां इंतिज़ामिया खे इहो बार बार चयोसीं त इहो शहर में जेका वधंदड़ रश या जेका ट्रैफिक जी रवानी में जेको ख़लल थो थिए, इन लाइ महिरबानी कयो तव्हां त हिकिड़ो प्रॉपर हिकिड़ो सिस्टम तव्हां मैनेज कयो। भले उहे ट्रैफिक वारा ई छो न हुजनि, ट्रैफिक वारा बि हिते हुजनि, ऐं जेका सॉफ्ट इंक्रोचमेंट आहे उनखे तव्हां क्लियर करायो। इहो असांजो असां पाण मुरादो कई दफ़ा इन जी गवाही तव्हांखे AC साहिब बि ॾींदा। हाणे इहो त असां पहिरीं चई चुका आहियूं, हींअर बि जेका कार्रवाई थिए थी असां उन जी मुखालफ़त नथा कयूं। ऐं वाज़ह लफ़्ज़नि में थो चवां, पर तव्हां कंहिंखे इंफॉर्म त कयो न, इन एतिरो त इंफॉर्म कयो न त बाबा एतिरी एराज़ी असांखे ॾियणी आहे, एतिरी इंक्रोचमेंट जेका असांखे खपे। तव्हां सिर्फ़ु हिकिड़ो ऐलान करे छॾियो त इंक्रोचमेंट ॾहंदी, भई केतिरी इंक्रोचमेंट ॾहंदी, उहो त जॾहिं तव्हां माण्हुनि खे ॿुधायो न त हू पाण मुरादो शहर असांजो अहिड़ो आहे त हिकिड़ो हिते हिकिड़ी मुनज़म क़िस्म असांजी ताजरान ऑर्गेनाइज़ेशन आहे, ॿियूं शयूं आहिनि, उन्हनि खे जीअं उन्हनि खे ॿुधाइबो आहे त उहो उनखे फॉलो कंदा आहिनि ऐं उहो पाण मुरादो बि उहे शयूं पाण उनखे रिमूव करे छॾींदा आहिनि। त AC साहिबान खे इंतिज़ामिया जेका बीठी हुई असां उन्हनि खे इहा ई गुज़ारिश कई त तव्हांखे अगरि वाक़ई सभु छपरा ॾहणा हुआ त पोइ तव्हां कल टियों ॾींहुं मीटिंग में ॿुधाए छॾियो आहे त बाबा इहे सभु छपरा ॾहंदा, त हिननि खे असां चई छॾियो आहे त रिमूव करे छॾिया, नुक़सानु न थिया, हज़ार रुपया माण्हुनि जो नुक़सानु थियो आहे। हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे फिदा, नालो वॾो ठहियलु आहे। हाणे नालो जेको आहे, नाले जे परे पासे जेके दोस्त वेठल आहिनि, नाले ते न, नाले खे जे परे पासे
पोइ छपिरो आहे या दुकान आहे या ठेलो आहे ठियो आहे। असांजो सवाल सिर्फ़ु इहो आहे त उन में त ट्रैफ़िक जी रवानी में ख़लल नथो थिए न। उहो त वेठा ई नाले जे परे पासे आहे, नालो तव्हां ईअं खणी सम्झो त हिकिड़ी हदबंदी आहे रोड जी, त हाणे नाले जे मथां त न गाॾी चढ़ंदी न स्कूटर चढ़ंदो न को ॿियो को मामिलो मसइलो थींदो। जेके माण्हू जेके दुकानदार या जेके छपरा अगरि रोड जे नाले जे परे पासे वेठा आहिनि त उन्हनि खे डिस्टर्ब करण जो जवाज़ छा आहे? इहो हाणे जवाबु हीउ ॾींदा मूंखे या तव्हां उन्हनि खां सवाल कयो त उहो तव्हांखे ॿुधाईंदा। उन्हनि खां पुछा कईसीं, हू चवनि था रोड खां विच खां हिन पासे 30 फुट कंदासीं। 30 फुट जे अंदरि त पहिरें त सभ खां पहिरें त ही नालो थो अचे, नाले खां अंदरि वरी केॾांहुं पियो वञे? इहा ई ॻाल्हि आहे। 30 फुट जो पहिरीं त नोटिफिकेशन मूंखे ॿुधायो, अलाए तव्हां ॾिठो आहे अलाए न, मूं त कोन ॾिठो आहे 30 फुट जो कोन। न 30 फुट वारी का बि ॻाल्हि कोन थी आहे। या भले तव्हां उन्हनि खां ज़िम्मेवार जेके मीटिंग में हुआ, आउं मीटिंग में कोन हुउसि, जेके दोस्त मीटिंग में हुआ उन्हनि खां तव्हां पहले कंफर्म करे वठो। 30 फुटनि जी ॻाल्हि कोन थी आहे, इंक्रोचमेंट जी ॻाल्हि थी आहे। इंक्रोचमेंट में बि जंहिंमें ॿुधायो त असां सभु उन में असां सभु चऊं था त इंक्रोचमेंट न हुजे। केरु चवंदो त इंक्रोचमेंट हुजे? हाणे जे न मिसाल अहिड़ी का ऑब्जेक्शन हुजे त पाण हींअर रुकावट विझूं आहे, कम में कमु बीहारे छॾियो आहे, या जेको बि पंहिंजो असांजो जेको जमहूरी हक़ आहे प्रोटेस्ट कयूं आहे, पर असां चऊं था न उहे शयूं भले रिमूव थियनि। जेको गंद आहे, सफ़ाई आहे, इलीगल जेके शयूं आहिनि उहे भले रिमूव थियनि, पर जेका जाइज़ ॻाल्हि आहे उहा कजे। बसि उहा सिर्फ़ु असांजो इहो ई आहे त इंतिज़ामिया बि जेका जाइज़ आहे शइ उहा उनखे कंसीडर करे, ऐं अगरि का अहिड़ी शइ असांखे सम्झ में नथी अचे त उहा असांखे सम्झाए त बाबा इहा शइ ज़रूरी आहे। एतिरी ॻाल्हि आहे। नाले तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। वापारी अॻवान सैयद इनायत अली शाह साहब असां सां गॾु मौजूदु हुआ। उनखां पोइ असिस्टेंट कमिश्नर साहब बि जेके ॻाल्हियूं कयूं आहिनि। उनखां पोइ एंटी इंक्रोचमेंट जा जेके अमलदार हुआ जिन माप के पे कई, उन्हनि खां बि हिते लाइव ज़रिए असां सवाल कया त उन्हनि पंहिंजे सवालनि जा जवाब ईअं ॾिना त रोड खां हिन पासे 30 फुट जे फ़ासिले ते असां इहे शयूं कंदासीं। सभ खां पहिरें असां वरी बि इहो ई चऊं था इंक्रोचमेंट थियणु घुरिजे। ग़लति आहे। रोड जे मथां जेकॾहिं का गैर कानूनी अॾावत आहे त बेशक उनखे तव्हां हटायो, पर सभ खां पहिरें मेन जेको पॉइंट आहे उहो इहो आहे जो 11,000 वोल्टेज जा बार बार दोहराईंदो हलां त उनजा करोड़े रुपया आया हुआ। उहे पैसा केरु खाई वियो आहे? कहिड़े हिन खूह जे तरे में पैसा विया आहिनि? हाणे तव्हां ॾिसो पिया रोड जे मथां हिन छपरनि खां बि अॻियां 11,000 वोल्टेज जा थंबा आहिनि जेके रोड ते खुपिया पिया आहिनि, खोड़ियल आहिनि। उन्हनि खे केरु ठाहींदो? आउं चवां थो इन्हनि सां गॾोगॾु छपरनि सां गॾोगॾु हिन बिल्डोज़र ज़रिए इन्हनि थंबनि खे बि लेटाए छॾियो त यकी जान छुटी पवे। हिकिड़े